नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी तव्हां खां हिकु सवाल पुछणो आहे। हाँ त जॾहिं मंदिरनि में वेंदा आहियूं हाँ त उते ॾिसंदा आहियूं देवी देवताउनि जी मूर्तियुनि सां गॾु हाँ ईअं जोड़ियूं जोड़ियूं पेर छपियल हूंदा आहिनि। हाँ उन्हनि जो छा मतिलबु आहे? हाँ ॾिसो, जीअं माण्हू देवी देवताउनि जे पैरनि जी, जीअं हुनखे चइबो न पदम, पैरनि खे पदम बि चइबो आहे, त हुननि जी बि पूजा छो कंदा आहिनि? छो जी देवी देवताउनि जी जेकी आत्मा आहे उन्हनि में उहो एतिरियूं उन्हनि खे शक्तियूं केरु ॾिनियूं, एतिरी उन्हनि में शिक्षा काथां आई जो माण्हू उन्हनि खे हिन देवी देवताउनि जे रूप में पूजदा आहिनि, पंहिंजी मनोकामना उन्हनि जे साम्हूं रखंदा आहिनि, हुननि खां शक्ति घुरंदा आहिनि, गुण घुरंदा आहिनि, शिक्षा घुरंदा आहिनि कि असांखे बुद्धि ॾे। त उन आत्माउनि में इहे सभु कीअं आया? उन्हनि खे बि त कंहिं ॾिनो हूंदो न। हाँ, त उन्हनि खे ॾियण वारो आहे निराकार परमात्मा। तव्हां सभु देवी देवताउनि जी पुराणी हिकु मंदिरनि में मूर्ति बि ॾिठी हूंदा कि वो शिवलिंग जी पूजा कंदा हुया। त जॾहिं स्वर्ग अचिणो हुयो, अर्थात जॾहिं हिन दुनिया में स्वर्ग अर्थात सत्युग त्रेता जी दुनिया अचणी हुई, हुन खां पहिरियों परमात्मा हिन धरती ते आया हुया। हुन खां पहिरियों कहिड़ो युग हूंदो? कलयुग। त कलयुग जे अंत में परमात्मा हिन धरती ते आया, त हुन समय सभु धर्म जी आत्मायूं हिन धरती ते हुयूं। त परमात्मा बाप सभिनि खे ज्ञान ॿुधाई, सभिनि खे शक्तियूं ॾिनई। त जेकी इहे आत्मायूं जेके पाण देव आत्मा जे रूप में पूजदा आहियूं, हुननि आत्माउनि परमात्मा जी शिक्षा खे, परमात्मा जी शक्तियुनि खे सुठी तरह पंहिंजे अंदरि धारण कयो। न पाण पढ़ाई करो त ध्यान सां पढ़ो, मन लॻाए करे पढ़ो, त जेको सुठी तरह पढ़ंदो उहो पास विद ऑनर्स थी वेंदो आहे, पोइ नंबर वार सभु पास थींदा आहिनि। ईअं ई जेका बि देव आत्माउनि खे पाण पूजऊं था, हुननि जे कदमनि जी बि पाण पूजा था करूं, उन्हनि आत्माउनि परमात्मा जी शिक्षा कई, परमात्मा खे हर कदम में यादि कई। मतलब एतिरो उन्हनि पंहिंजे जॾहिं परमात्मा सृष्टि ते आयो त वो एतिरो उन्हनि खे यादि कंदा हुया कि वो कुझु कदम बि पंहिंजो उठाईंदा हुया न पैर, त उहो बि उनजी यादि में उठाईंदा हुया। उन्हनि जो हर संकल्प, उन्हनि जो हर बोल, उन्हनि जो हर कर्म कंहिंजी यादि में हूंदो हुयो? परमात्मा। तॾहिं वो आत्मायूं एॾी शक्तिशाली थियूं। त अॼु बि सतयुग में त वो चैतन्य में उन्हनि खे परमात्मा राज्य भाॻ ॾिनई, लेकिन कलयुग अंत ताईं बि हुननि आत्माउनि खे माण्हू यादि था करनि, हुननि खां शक्ति था घुरनि, हुननि जे कदमनि जी बि पूजा था करनि। छो जी देवी देवताउनि जी हर अंग जी पूजा थींदी आहे न। त हुननि जे तव्हां ॾिठो हूंदो या जन्माष्टमी जी ॾींहुं पाण ॾिसंदा आहियूं न, ॾेखारींदा आहिनि कि उन्हनि जे हर कर्म जी, उन्हनि जे हर कर्मेंद्रियनि जी बि पूजा आदि थींदी आहे। छो जी उन्हनि परमात्मा जी यादि में पंहिंजी हिकु हिकु कर्मेंद्रिय खे स्वच्छ ठातई, पंहिंजी हिकु हिकु कर्मनि खे सुधारियईं। छो जी हुयूं त उहो बि कलयुग में न, त कलयुग में त सभिनि जी सभु तत्व ख़राब थी वेंदा आहिनि, तमो प्रधान, सभिनि जा कर्म बिगड़ी वेंदा आहिनि, त उहो सुधरनि कीअं? जॾहिं पाण पंहिंजे हर कदम में कुझु बि कर्म कंदासीं त कदम ई त अॻियां बढ़ाईंदासीं न। जॾहिं पाण पंहिंजी परमात्मा खे हर कदम में यादि कंदासीं, तॾहिं पाण वञी करे अहिड़ा दैवी स्वभाव संस्कार थींदा जो पाण देवी देवता ठहींदासीं। हिन करे भक्ति मार्ग में माण्हू देवी देवताउनि जी कदमनि जी बि पूजा कंदा आहिनि। हुननि हिकु हिकु कदम में पद्मनि जी कमाई कई हुई। कमाई अर्थात जॾहिं आत्मा परमात्मा जी यादि में कदम उठाईंदी आहे त आत्मा में परमात्मा कहिड़ी कमाई कराईंदो आहे? शक्तियुनि जी, गुणनि जी, कलाउनि जी। त इहा आत्मा जी कमाई थींदी आहे। जेतिरी आत्मा हिते कमाई कंदी हिन संगम युग ते जेको समय हले थो, हाणे कलयुग जो अंत तो हले न,
त सत्संग में वञण जे लाइ सभु तयारी था करनि। त इहो ई समय हुयो जॾहिं देव आत्मा आहिनि परमात्मा खे हर कदम में यादि करे पद्मनि जी कमाई जमा कई, तॾहिं उन्हनि खे भक्ति मार्ग में कदमनि जी बि पूजा थींदी आहे। ठीकु आहे? अच्छा जी दीदी, हाँ, थैंक यू। थैंक यू।